सोनी हिक ॻाल्हि पुछां, कूड़ त न हणंदी आहे? कूड़ छो हणंदसि? पुछ, छा थी पुछणु चाहीं? छा रेस अकबर ख़ान जी धीउ मूंखां वधीक सुहिणी आहे? हा, हू असां सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे ऐं इख़लाक़ जी बि भली आहे। जेतिरो पुछां न ओतिरो ई ॿुधा, वधीक उन जी तारीफ़ न कर। पर उन जे बारे में तूं छो पई पुछा करीं सोरठ बेगम? उहो इन जे करे थी पुछां त चाकर ख़ान उन सां शादी करणु थो चाहे। छा उहा एॾी सुहिणी आहे जो चाकर ख़ान उन जे मथां मोहिजी पियो आहे? हा सोरठ बेगम, कोमल खे जेको बि ॾिसंदो उन मथां मोहिजी वेंदो। पर मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ ई कान थी अचे त चाकर ख़ान उनखे काथे ॾिठो। पहिरियों चकर कोमल ऐं मां रस्ते सां क्रॉस पिया थियमि, उते चाकर ख़ान असांखे ॾिठो ऐं ॿियो चकर उते जॾहिं चाकर ख़ान मूंखे बंगले तां वठणु आयो, उते कोमल खे ॾिठई। छा कोमल कंहिं शादीशुदा मर्द सां निकाह करण लाइ राज़ी थी वेंदी? हिते छोकिरनि खां हुनजी मर्ज़ी केरु पुछा कंदो आहे? जेकॾहिं चाकर ख़ान अकबर ख़ान खे मनाए थो वठे त पोइ कोमल खां केरु पुछंदो? पर इन क़दम खणण लाइ मां चाकर ख़ान खे इजाज़त कान ॾींदसि। सोरठ बेगम, पहिरां त चाकर ख़ान खे तुंहिंजी इजाज़त जी ज़रूरत नाहे, ऐं ॿी ॻाल्हि, हू तोखां पुछंदो बि न। तोखे त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं चाकर ख़ान हिन घर में कोमल खे पंहिंजी कुंवार बणाए वठी ईंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।